अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे हमसरी जे चैनल यूट्यूब ते वेलकम। अॼु असां मौजूदु आहियूं रीजनल कोऑर्डिनेटर एंडोमेंट फंड ट्रस्ट जे ऑफिस में इश्तियाक अंसारी साहब सां गॾु। असां अॼु साणनि इंटरव्यू कंदासीं ऐं असां आर्कियोलॉजिकल जेके असांजूं साइट्स आहिनि उन्हनि जी डेवलपमेंट जेका हींअर सिंध में थी रही आहे उन जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं ऐं उन खां अलावा असां उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं त उन्हनि ॿियो कहिड़ो कमु कयो आहे, अदबी मैदान में उन्हनि जा केतिरा किताब जेके आहिनि से अची चुका आहिनि या उन्हनि जूं ॿियूं कहिड़ियूं मसरूफ़ियात आहिनि या असां जेको आहे सो जेके असांजूं आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि उन्हनि खे डेवलप करे असीं सियाहत खे सिंध में जेको आहे सो कीअं वधाए सघूं था। त इहो सभु कुझु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां अॼु उन्हनि सां गुफ़्तगू में ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इंटरव्यू में केतिरियूं शयूं जेके आहिनि से डिस्कवर करण जी कोशिशि कंदासीं। अचो त असां जेको आहे सो इंटरव्यू जी शुरूआति कयूं। अस्सलाम वालेकुम इश्तियाक साहब। इश्तियाक साहब, तव्हां खां मुंहिंजो पहिरियों सुवालु इहो आहे त असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा त आर्कियोलॉजी जेका आहे उहा छा आहे? आर्कियोलॉजी अमूमन असां वटि जेको इंसानु आहे या ह्यूमन आहे उन जी जेका स्टडी आहे उन जे याने हिस्ट्री ऐं जेको पहिरीं हिस्ट्रीअ में जेको थी गुज़रियो आहे उन खे असां थ्रू खणी चइजेसि खोटाइनि जे या एक्सकेवेशन जे या उन मां जेके शयूं लभनि थियूं आर्टिफैक्ट्स चइजनि या कहिड़ियूं शयूं उन जी जेका असां स्टडी कयूं था उन खे जनरली असां ईअं ई था चऊं उहो हिकिड़ो आर्कियोलॉजी जो शोबो आहे। ऐं हिन वक़्तु त इहो ई आहे त हिस्ट्री पंहिंजी जाइ ते, पर जेसिताईं आर्कियोलॉजी उन हिस्ट्रीअ खे साबित नथी करे तेसिताईं माण्हू यानी ईअं खणी चइजे त उहा हिस्ट्री माना ई पास्ट आहे, पर आर्कियोलॉजी जेका आहे उहा उन खे साइंटिफिक अंदाज़ सां जेको प्रूव करे थी उन खे असां अॼुकल्ह आर्कियोलॉजी चऊं था। त इन हवाले सां जेको असां वटि आर्कियोलॉजी ईअं सम्झो त ब्रिटिश दौर खां ई शुरू थी आहे। ख़ासि तौर जेके हिते आया जिन मोहनजो दड़ो, जुकरे जो दड़ो या उन पोइ मजमूदार आयो हुजनि काछे में, कीरथर में या मुख़्तलिफ़ हंधनि ते कमु कया। या ईअं खणी चइजे त असांखे इहो ॿुधायो वियो त पहिरियों न त असां वटि अमूमन हिस्ट्री इहो ॿुधाईंदी हुई या असां जेके पुराणा किताब हुया जीअं चचनामो या इहो, त उन में इहो हुयो त असांजी जेका हिस्ट्री आहे उहा ॼण मोहम्मद बिन कासिम जे अचण खां पोइ शुरू थी। पहिरियों असां वटि ॼण इन जो को प्रूफ ई न हुया। पर जॾहिं हिते असां वटि ॿाहिरियां आर्कियोलॉजिस्ट आया जीअं एलचन या मिसिस एलचन जिन ख़ैरपुर में रही कमु कयो उन्हनि या उन खां पोइ जेके असांजे माण्हुनि आर्कियोलॉजिस्टनि कमु कयो उन्हनि इहो ॿुधायो त असांजो सिंधी माण्हू याने इन मोहम्मद बिन कासिम अचण खां अॻु बि सिंध में माण्हू मौजूदु हुयो। याने ईअं से पथर जे दौर खां वठी असां वटि माण्हू जो वजूदु मिले थो। ख़ासि तौर जेको ओंगर जो असां वटि जबल आहे त तव्हां वेंदव छटे पासे झिरक जे ओरियो ते आहे, उनखे 101 माइल सॾीनि था। उते आलचन ऐं मिसिस आलचन जेके आहे उन्हनि इहा रिसर्च करे उन ॿुधायो त असां वटि सिंध में पुराणो जेको माण्हू आहे उहो असांजो हिन में ओंगर ते रहे पियो। उन खां पोइ कोडी जी जेके आहिनि उन में असांखे गारूं मिलियूं आहिनि। हाणे असुलु ॻाल्हि इहा आहे त जेको असां वटि या गार एतिरो माण्हू पुराणो आहे जो गारनि में रहंदो हो। असां वटि गारूं मिलियूं आहिनि जेके इवन तव्हांजे हिन गज टकर ते गारूं हुयूं 4 जेके हुयूं। हाणे उन्हनि में मां पाण ॾिठियूं आहिनि। हिकिड़ी गार त इहा आई त उन में स्टेप्स हुया, तव्हां माना उन ते वियो उन खां ॾाको ठहियलु हो, तव्हां हेठि हलिया विया। उन में कुझु सामान हुयो जेको हिन वक़्तु बि यानी बॉम्बे में फिलिप्स म्यूज़ियम में जेको आहे उते पियो आहे। त चवण जो मक़सदु आहे त असांजे गजे टकर में, खीरथर में काफ़ी अहिड़ियूं गारूं मिलनि थियूं जेके 30-30 हज़ार साल पुराणियूं गारूं आहिनि। या इहे खणी इंसानु पंहिंजे जेको हिन में जॾहिं पथर जे दौर में तक़रीबन 30,000 साल हिन में गारुनि में रहियो आहे। उन खां पोइ मैदाननि ते आयो आहे, उन खां पोइ हुन खेती ॿाड़ी कई आहे या उन खां पोइ दरिया जे किनारनि ऐं चश्मनि ते आयो आहे। त इन लिहाज़ खां असांजो सिंध जो माण्हू ईअं सम्झो त न आहे त 1.5 लख साल खां पोइ सिंध में माण्हू रहे थो जेको पथर जे दौर खां वठी जेको रहे थो। ऐं उन खां पोइ जॾहिं सिविलाइज़ेशन्स आयूं आहिनि जंहिंमें असांजो मोहनजो दड़ो हड़प्पा आहे या असांजो काबो जो ख़ैर बुद्धिस्ट दौर आहे या ॿिया जेके बि आहिनि, त उहे जेके असांखे या आर्कियोलॉजिकल साइट्स मिलियूं आहिनि जेके असांखे
जेके यूरोपियंस आया ख़ासि इंग्लैंड जा माहिर आया जिन असांखे उहे एक्सकेवेट करे ऐं असांखे इहो ॿुधायो त असां 4000 या 5000 साल पुराणी तहज़ीब आहियूं, ख़ासि तौर अमरीदा जा 7000 साल पुराणी आहे या ॼण मेहरगढ़ जेके आहिनि। सो इन मां इहो थियो त असांखे आर्कियोलॉजी असांजी हिस्ट्रीअ खे अञा वधीक ईअं खणी सघूं त पोइ उनजा सबूत फराहम कया त असां एतिरा पुराणे हिन धरतीअ ते माण्हू जो वजूद हुयो त इन लिहाज़ खां। अच्छा, तव्हां ब्रैडफोर्ड ऐं कैम्ब्रिज मां जेके आहिनि से इंजीनियरिंग जा कोर्स कया, तव्हां इंजीनियरिंग करे वरी उन खां पोइ कोर्सिस करण जी ज़रूरत छो महसूसु कई? एक्चुअली छा आहे जो बेसिकली मां बि सिविल आहियां हिन में, ऐं उन दौर में हिते असांजे सिंध में 2-3 प्रोजेक्ट्स वॾे हुन स्पीड सां हलनि पिया, हिकिड़ो LBOD, ॿियो RBOD। ऐं उन जे लाइ उनखे एक्सपर्ट्स पिया खपनि त जेके पाणीअ जा ख़ासि तौर ड्रेनेज जा माहिर असांखे छोकिरा उनखे तयारु करणा हुआ। उन त मां SDOs ताज़ो ग्रेजुएशन कई आहे त मूंखे बि उन्हनि इन लाइ मोकिलियो। सही। अच्छा इश्तियाक साहब, तव्हां खां मुंहिंजो हाणे पहिरियों सुवालु आहे त तव्हां इंजीनियर बि आहियो ऐं उन खां अलावा तव्हां जेको आहे सो राइटिंग बि कयो था, तव्हां जेके आहिनि से कहाणियूं बि लिखियूं आहिनि ऐं ख़बर न आहे त तव्हां शाइरी बि कई आहे या कोन कई आहे, त अदब जे पासे तव्हांजो जेको आहे सो लाड़ो कॾहिं थियो ऐं कीअं थियो? हा, एक्चुअली छा आहे जो के शयूं ईअं चइबो आहे न ब्लड में हूंदियूं आहिनि। जीअं हाणे असांजो वालिद साहबु एज़ अ डिप्टी कमिश्नर थी रिटायर कयो, असांजी अम्मा जेका आहे उहा बि टीचर हुई। अच्छा। ऐं ॿियो वालिद साहब खे किताबनि जो शौक़ु हुयो, घर में जीअं चइबो आहे मानी ठहे न ठहे मदूद पघार में बि किताब वठी ईंदो। अच्छा। पोइ असां वटि हिकिड़ी सुठी लाइब्रेरी या किथे कंहिं जीअं चयो आहे त जीअं माण्हू रेड़ियूं पाए जेकॾहिं हिते सोफ़े ते अचे नंढो ॿारु त पहिरीं शइ ते जेका विझंदो किताब में विझंदो। अच्छा। त इन हवाले सां ॼण असांजी इहा परवरिश थी, घर में किताब ॾिठोसीं, बाबा साईं खे अम्मा खे पढ़ंदे ॾिठोसीं। उन खां पोइ वरी इहो थियो जो जॾहिं पाण थोरा वॾा थियासीं त उन्हनि किताबनि मां कॾहिं का शइ पढ़ी वठंदा हुआसीं, या न हो त उन दौर में हिन जो लेलवन निहार त ख़ैर हाणे अॼुकल्ह इहे वॾा रिसाला हूंदा हुआ, पर हमदर्द नूनिहाल हमदर्द वारा कढंदा उहो ईंदो, या गुल फुल असांजे घरनि में ईंदा हुआ। त अहिड़े नमूने असांजी पढ़ण जी शुरूआति इन पासे कोन थी। उन खां पोइ ज़ाहिर हाणे जंहिं इलाइक़े में लाड़काणो सपोज़ कयो गरम इलाइक़ो आहे, गरम इलाइक़ो आहे, रिच बि इलाइक़ो आहे इल्मी अदबी लिहाज़ खां, त इन करे जेके गर्मियुनि जूं मोकलूं थींदियूं हे थींदियूं त हाणे उन दौर में बाबा साईं जी पोस्टिंग ऐं कॾहिं किथे पोइ अमूमन उते जेके बि किताब असांखे मिलंदा हुया उहे वेही असां पढ़ंदा हुआसीं या कंदा हुआसीं। त इन करे पढ़ाईअ जो रुझान ईअं सम्झो त असांजी सॼी फैमिलीअ में आहे। या ईअं खणी चइजे त बाबा साईं जा बि अनीस अंसारीअ जे हवाले सां काफ़ी किताब आहिनि, ख़ासि कहाणियुनि जा तहक़ीक़ दरस उन ख़ाका लिखिया आहिनि, शाइरी कई आहे। उन खां पोइ जेके बि असांजा ॿार आहिनि, अदा मुश्ताक आहे, इश्तियाक थियो, अशफाक, अख़लाक, इसाक, आफ़ाक, उहे त सभु आहिनि, कुझु न कुझु माशाअल्लाह सभु राइटर आहिनि। या इवन असांजी भेनरूं आहिनि, उन्हनि बि याने पंहिंजे दौर में जेसि ताईं बछड़ा न थिया। तव्हांजे भेणुनि जा नाला छा आहिनि? असांजे वॾी भेण जो नालो आहे अनीस अख़्तर, ॿिए जो नालो आहे नसीम अख़्तर, टे जो नफ़ीस अख़्तर, फ़हीम अख़्तर ऐं शमीम अख़्तर। ऐं सभु माशाअल्लाह पोस्ट ग्रेजुएट। हाणे 2 भेनरूं मुंहिंजूं प्रिंसिपल आहिनि, हिकिड़ी कंबर में गर्ल्स कॉलेज कंबर में, हिकिड़ी जेका आहे जेको गढ़ी ख़ुदा बख़्श आहे नवदेरो उते उन जी प्रिंसिपल आहे। ऐं अहिड़े नमूने असांजूं सभु भेनरूं याने ईअं सम्झो त पोस्ट ग्रेजुएट ग्रेजुएट्स आहिनि। अच्छा, आर्कियोलॉजी जे पासे भला तव्हां कीअं आयव जो तव्हांजो एतिरो हिकिड़ो गहरो तालुक़ु जेको आहे सो इंजीनियर वरी आर्कियोलॉजिस्ट इन पासे कीअं था अचो? एक्चुअली छा आहे जो इन में बि वरी चइबो आहे हिकिड़ो फैमिलीअ जो बैकग्राउंड थिए थो। बाबा साईं ज़ाहिर आहे 5 ॾींहं 6 ॾींहं ऑफिसुनि में कमु करे पोइ अमूमन छा कंदो हुयो, संडे ते काॾे न काॾे निकिरी वेंदो ऐं घणो करे पंधु वेंदो ऑफिसुनि में वेही पोइ जीअं मिसाल लाड़काणे में कॾहिं शाह बहारो ते वठी वियो, कॾहिं मियां शालमामन ते वठी वियो, कॾहिं असांखे मुंहिंजे दड़े वठी वियो, कॾहिं हड़पा ते सारी हुते लाड़काणे जो करे दड़ो आहे उहो वठी वियो, कॾहिं मियां हिन ते पीर शहर ते वठी वियो। पोइ इहो वॉक कंदा वेंदा हुआसीं कंदा हुआसीं त पोइ ॼण सपोज़ के शाह बहारो ते था वञूं त हाणे ईअं हिकिड़ो त ॿार खे मड़बो आहे न,
त बाबा शाह वारो फलाणो ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में शाह वारो जनरल हुयो, शाह वारो फलाणे दौर जो हुयो, हे हुयो। त माना उहा शइ असांखे ॼण फीड थींदियूं वेंदियूं त हे बि का हिस्ट्री या तारीख़ या अर्कियालॉजी जी बि का शइ आहे जो माण्हू उन सां प्यारु करे सघे थो। त इन हवाले सां ॼण इहा थी। ऐं ॿी वरी छा थियो जो थोरो ट्रेवलिंग जो शौक़ु हुयो या रुलण जो कंहिं घणी चइजे तौलाक माण्हू, पोइ कॾहिं रनीकोट हलिया वियासीं, कॾहिं नए कोट हलिया वियासीं, या घणो करे वरी मां उन दौर में नार्दन इलाइक़े ते घणो वेंदो हुउसि, कॾहिं हुंज़ा, कॾहिं स्कर्दू, कॾहिं खिपलू। ऐं उहो बि ईअं टीम ठाहे दोस्तनि जी ट्रैकिंग कंदा हुआसीं। हाणे त असांखे नेट ते हर शइ मिली थी वञे, उन वक़्तु तव्हां पाण ई हिकिड़ो नक्शो ठाहे 15 किलोमीटर 20 किलोमीटर जा हिकिड़े शहर खां ॿिए हंधि जेका ट्रैक कईसीं, त पोइ उन में डायरी लिखण जो हिकिड़ो शौक़ु पैदा थियो। अच्छा। हा, त अॼु हिते थियो डेली डायरी। हाणे बि जेकॾहिं पुराणी यानी ईअं सम्झो त मां जॾहिं 1966 खां वठी वरी कल्ह ताईं डायरी लिखियलु आहे। अच्छा। हा, जेकॾहिं अॼु हे इवेंट बि अॼु डायरी में अची वेंदो त हाणे उहे अहिड़ियूं डायरियूं महफ़ूज़ आहिनि। उहे ईअं न आहे त डिटेल्ड आहिनि, पर पॉइंट आहे। त अहिड़े नमूने पोइ इहे जेके ॿाहिरि वञणु थियो त हिकिड़ो सफ़रनामे लाइट नमूने उहे लिखणु शुरू कयूं। पोइ उन मां वरी अॻिते हले सपोज़ कयो जीअं हाणे शौक़ु थियो आहे कोट किला सिंध जा, जेके हाणे तक़रीबन मां सिंध जे 50 खनि कोटनि ते कमु कयो आहे। माना त हिकिड़े राइटर थियण जे लाइ ज़रूरी आहे त उहो पंहिंजा नोट्स वठंदो रहे। हक़ीक़त आहे त का बि शइ तव्हां जीअं अॼु ई मां अचां पियो, मुंहिंजो पुटु हर मां सां साण हुयो, हू बि कोशिशि करे थो, पर हाणे हुननि जो वरी घणो इंग्लिश ते गुर आहे त उहो लिखंदो आहे। त अॼुकल्ह सेवण ते सपोज़ कयो लिखे थो, सेवण जो क़िलो या उनजी हिस्ट्री इब्न बतूता खां वठी आहे हिननि ते। त मां हुनखे इहो चवंदो आहियां जेको बि पनो हिकिड़ी लिखे न इहो रखी छॾ, अॼु न तोखे 40 सालनि खां पोइ बि उहो पनो कमु ईंदो। त अहिड़े नमूने ईअं आहे त उन दौर में जेकॾहिं मां सपोज़ कयो किथे वियुसि त उन ते उहा डेट फलाणी उहा लिखी पई हूंदी, पोइ उन खां पोइ माण्हू उन खे रिकॉल करे ऐं इहो करे सघे थो। त इन लिहाज़ खां उहे नोट्स मुंहिंजा हुया। त अहिड़े नमूने पोइ इहो जेको कोट किलनि जो बि थियो, सपोज़ कयो पहिरियों दफ़ो रनीकोट वियुसि त रनीकोट जी हशमत उनजी ऐं बीहक ऐं ॾिसी जो अहिड़ो थी वियो त मूंखे यादि आहे त मां हुते कंहिं बुर्ज ते वेही ऐं कंहिं दोस्त ॾे ख़त लिखियो त हिन सुबुह जा अञा हल्की उंध हुआ ऐं सिज अञा न उभरियो आहे, मां फलाणे बुर्ज ते पेर लड़कायूं वेठो आहियां, हिकिड़ी नए मुंहिंजे हितां मेरी भरिसां लॻे थी पई, उन पाणी जो आवाज़ु आहे, हाणे गेरनि जो आवाज़ु थो अचे, हे थो अचे, हो थो अचे। हिकिड़ो ख़तु हुयो, पर उहो ख़तु बि अॼु मां वटि महफ़ूज़ आहे। हा, त चवण जो मक़सदु आहे त उहे जेकॾहिं माण्हू कहिड़ी बि मूड में आहे, तव्हां सैड मूड में आहियो, वो कैप्चर थो थी वञे लफ़्ज़ में, शइ पई आहे त उहा तव्हांखे कॾहिं न कॾहिं कमु अची वेंदी। अॼु न आई तव्हांखे 20 सालनि खां पोइ बि कमु ईंदी, 40 सालनि खां पोइ बि कमु ईंदी। त इन लिहाज़ खां ॼाणो का बि शइ जेका, छो जो क्रिएशन वॾी शइ हूंदी आहे। तव्हां हाणे का बि शइ क्रिएट था कयो न, बिल्कुलु उहो हिकिड़ो लम्हो आहे, उहा हिकिड़ो टाइम आहे, उहा शइ तव्हांजे ज़हन में अची वई, जीअं चवंदा आहिनि हिकिड़ो इलाम अची वियो। हा, त इन लिहाज़ खां ॼण इहो थिए, पोइ इन करे ॼण उहो नोट्स बि कमु अचनि था असांखे। अच्छा, तव्हांखे घुमणु फिरणु सियाहत जो शौक़ु तव्हां ॿुधायो त नंढे हूंदे खां ई तव्हांजी फैमिली खां ई तव्हांखे हिकिड़ो त मिलियो आहे, पर तव्हां दरियाए क़ाबुल खां दरियाए सिंध जो सफ़रु कयो, उन ॿिन्ही पासनि जेका बायोडाइवर्सिटी जेका तव्हां ॾिठी उन खे कीअं बचाए सघिजे थो? छो जो हींअर असां इहो चई सघूं था त उहा ज़िंदगी जेका आहे सा चाहे इंसानी कल्चर हुजे या हैवान हुजनि, सभु ख़तरे में आहिनि। उन जो कीअं बचाव करे सघिजे थो? उन जे लाइ असांजी स्टेट या आम माण्हू उन्हनि में जेके आहिनि से पंहिंजो कहिड़ो शेयर जेको आहे सो ॾेई सघनि था? एक्चुअली छा आहे जो तव्हांजो हाणे असांजे सिंध जो वजूद ई इंडस सां आहे। जे दरिया आहे त सिंध आहे, जे दरिया न आहे त सिंध न आहे, या ईअं खणी चइजे त सिंध खे या दरिया सिंध जो तोहफ़ो असांखे सिंध आहे, या सिंध जो तोहफ़ो सिंध आहे। बिल्कुलु। त इन लिहाज़ खां पाणी हिकु अहिड़ी शइ आहे, ख़ासि तौर ते असां त वरी इन खां वेदनि में बि इंडस जो श्लोकनि ॿियनि हंधनि ते बि आहिनि, जिते किथे असांजो, ऐं असां वटि त अञा ताईं पाणी पूॼा आहे।
दरियापंथी अजड़ीअ ताईं आहिनि या उॾेरोलाल या इहे साईं असांजा जेके बि इवन मंदर आहिनि काफ़ी जेके पाणीअ जी ते हुन ते हलनि था उॾेरोलाल ख़ासि तौर ते त इन लिहाज़ खां असांजो पाणीअ सां त माण्हू जी मोहबत उअं ई थिए थी एक्चुअली छा थियो जो जॾहिं इहे खीरथर नार्दन एरिया या कारोंझर लताड़े थकिजी पियासीं ऐं छो जो कुते जी क़बर तक़रीबन 7,200 फुट आहे ऐं उन दौर में हाणे त खणी काफ़ी सोर्सिस आहिनि सिर्फ़ु असांखे ग़ैबी देरे खां कुते जी क़बर ते 7,200 फुट ते पुॼण लाइ 4 ॾींहं लॻा अच्छा को ट्रेक न हुयो को रस्तो न हुयो माण्हू ईअं जीअं चढ़ंदो वेंदो आहे पर हाणे त काफ़ी आसानियूं थी वियूं आहिनि बहरहाल इहे जॾहिं पंध लताड़े बीठासीं त असां चयोसीं छो न हिकिड़ो दरिया ते बि का अहिड़ी एक्सपीडिशन कजे इन दौरान छा थियो जो असांखे जेका इनकरेजमेंट मिली उहा इहा थी जो असांजी जेका एक्सपीडिशन कईसीं पहिरीं असां एक्सपीडिशन कईसीं स्काई लेक्स एक्सपीडिशन हाणे स्काई लेक्स उहो माण्हू हुयो जेको पहिरियों ॿेड़ीअ ते यानी हुन खां जबल खां ॿेड़ीअ ते हलाइण त सवली आहे पर जॾहिं मथे जबल ते तव्हां वेंदो उते तव्हां जॾहिं पाणी जेको जे स्पीड सां किरे थो ऐं उते जेका गज ठाहे थी या उनखे जेको असां रेपिड चवंदा आहियूं ख़तरनाक हूंदो आहे ख़तरनाक एतिरो हूंदो आहे जो तव्हांजी ॿेड़ी कहिड़ी बि हुजे फूकड़े वांगुरु ईअं पई टपा ॾींदी अच्छा त अमेरिकन्स जॾहिं हिते आया ऐं जॾहिं उहो वरी वापसि विया एक्सपीडिशन करे पोइ उहे हिते पंहिंजो ॿेड़ियूं जेके आहिनि कंहिंखे तोहफ़े में ॾेई विया अच्छा सभु रावलपिंडीअ में पाकिस्तान एडवेंचर फाउंडेशन या कंहिं अहिड़ीअ खे ॾिना पोइ उते उन पहिरीं एक्सपीडिशन में जेको असांजो दोस्त हुयो आज़म जाफ़र उहो माना उन्हनि सां गॾु हुयो या इहो उन्हनि जो सां हिकिड़ो जीअं हूंदो आहे कोलैबोरेशन करे वरितो हुया छा पोइ उन असांखे इनकरेज कयो त तव्हां अचो त असां हिकिड़ी पंहिंजी एक्सपीडिशन कयूं पोइ असां पहिरीं एक्सपीडिशन स्काई लेक्स एक्सपीडिशन कई हुई जेका दरिया काबिल खां यानी इहो हुयो स्काई लेक्स इहो जॾहिं दारा आज़म हुयो ईरान जो हुनखे सिंध फ़तेह करण जो मूड थियो या शौक़ु थियो त हिन पहिरियों यूनान जो हिकिड़ो वणजारो हुयो या हिकिड़ो सेलर हुयो उन खे हायर कयो किराए ते त मूंखे इहो रस्तो ॾेखार या मूंखे नक्शो ठाहे ॾे त मां पंहिंजूं ॿेड़ियूं कीअं वञी ऐं मां समुंड ताईं पुॼां पोइ हुन माण्हूअ जेको आहे हिन में जेको आहे क़बिल मसीह जी ॻाल्हि आहे त पोइ उन दरिया ते खां मथां जाबलू इलाइक़े खां समुंड ताईं आयो हो त उहा एक्सपीडिशन असांजी जो इहो कयोसीं त उहो स्काई लेक्स कहिड़े हंध खां उन पंहिंजो सफ़र शुरू कयो हुन पोइ उनजी जेके रिटर्न आहे या जेको हुन ॿुधायो त मां जहिड़े वक़्तु पंहिंजो सफ़र शुरू कयो त सिज मुंहिंजो हिन पासे खां उभरियो हे जबल हुया उते अहिड़े क़िस्म जा कंडा हुया अहिड़ा ॿूटा हुया बहरहाल उहे नक्शा खणी असां वञी उहो हंधि ॻोल्हे लथोसीं हाणे उन दौर में असां उन एक्सपीडिशन में सिंध जा 2 हुयासीं मां ऐं कलीम लाशारी ऐं ॿिया जेके हुआ उतां जा या के हिकिड़ो नेवीअ जो हो कोई एयरफोर्स जो हो कोई अहिड़े नमूने हिकिड़ी टीम 10-12 जी ठाहीसीं जंहिंमें असां उहा करे आयासीं उन खां पोइ छा थियो जो असांजे पाण जॾहिं हिते आयासीं हिकिड़ो तजुर्बो थियो पहिरियों दफ़ो माना जाबलू इलाइक़नि में ॿेड़ियूं हलायूंसीं ॾिठोसीं त मोटर कीअं ठाहिबो आहे जेकॾहिं मोटर ख़राबु थी वञे यानी एक्सपर्ट थी वियासीं ॿेड़ियूं हलाइण जा ॿेड़ियूं ठाहिण जा त पोइ वरी असां पाण चयोसीं त असां सिंध जी हिकिड़ी टीम ठाहे वञूं अच्छा पोइ उन दौर में हिते कल्चर डिपार्टमेंट में मैडम महताब चना हुई उन सां ज़िक्र कयोसीं ॿियो उन वक़्तु जेको होटल हुयो असांजो पर्ल कॉन्टिनेंटल उन बि असांखे कुझु एड ॾिनी कुझु कल्चर डिपार्टमेंट ॾिनी पोइ असां हितां तक़रीबन सिंध जा 12 छोकिरा वठी वञी असां उतां नस्ता पेशावर खां मथे दरिया काबिल खां सफ़र शुरू कयोसीं ऐं तक़रीबन असांखे समुंड में ताईं पुॼंदे 3-4 हफ़्ता असांखे लॻी विया त हाणे इन में तव्हांजो सुवालु इहो हुयो त इन जो यानी बायोडाइवर्सिटी जेका आहे उनखे कीअं हिकिड़ो इन लाइ ईअं आहे त हर कंहिं माण्हू अलॻि अलॻि
सपोज़ कि मज़मून लिखिया सपोज़ कि जे मुंहिंजो कैरीगर्स ते आहे डॉल्फिन ते आहे या अहिड़े नमूने पर जामे जेको असांजो इहो कमु कयो आहे उहो असांजे बदर अबड़े साहब कयो आहे अच्छा हा सिंधू जो सफ़र उन माना डे टू डे डायरी लिखी अॼु हीअं थियो अॼु हीअं थियो अॼु हीअं थियो अॼु हीअं अच्छा उहो बि तव्हां सां गॾु बदिलो बदर अबड़ो बि हुयो अनवर पीरज़ादो साहब बि हुयो कलीम लाशारी हुयो मोहम्मद अली कादरी असांजो फोटोग्राफर हुयो त अहिड़े नमूने हिकिड़ी ॿारनि जी टीम हुई जेके चूंड जेके पंहिंजे पंहिंजे फील्ड जा एक्सपर्ट्स हुया उहे कयासीं त इन हवाले सां ॼाणो हिकिड़ो उहो किताबु हिकिड़ो जामे आहे हाणे उन में इहो ई आहे त लॻे ईअं थो त पेशावर खां वठी वेंदे असांजी ताईं केटी बंदर ताईं तक़रीबन जेके असांजी ॿोली आहे उहा तक़रीबन पई थी मिले भली पछतो जो हुजे हाणे मिसाल तौरु इन दरिया क़ाबिल में अचे हिकिड़े पुछियोसीं जेको असांजो गाइड हुयो त हे ॻोठ चयईं कुंड आहे अड़े बाबा पछतो में कुंड कीअं आई चई साईं कुंड असांखे जिते दरिया जे कुंड ठाहे अच्छा हाणे तव्हां अंदाज़ो कयो त किथे हुनजी पछतो हुए किथे हुनजी आहे त उते बि कुंड ई अहिड़े नमूने काफ़ी लफ़्ज़ अहिड़ा हुया जेके या हिते सराइकी बेल्ट त सॼो जेको असांजे सिंध सां या पंजाबी सिर्फ़ु इहो आहे त ॿोली साॻी सिर्फ़ु लहजा ॿिया हुया ऐं अहिड़े नमूने जेको ॿी जेका उते ख़ासि ॻाल्हि इहा हुई त असांजे डैम्स जेके असां हिन ते कया आहिनि त इन करे असांजो जेको घणो पाणी जेको आहे इहो जेको मथे ताईं असांजे डैम्स में थी थो वञे बाक़ी हेठि असांजो पाणी जेको आहे उहो तमामु यानी न हुअण जे बराबरि आहे त इन करे असांजे जेका इंडस जा जेके किनारा आहिनि उहे माना वीरान थींदा था वञनि ख़ासि तौर ते जीअं मोहाणा उहे छॾे विया हाणे को मोहाणो गॾो थो हलाए मछेरा जेके सदियुनि खां वठी हुया ॿेड़ियुनि जो जेके हुनजा वापार हुया उहे न त अॻे असांजूं ॿेड़ियूं त यानी तव्हां अंदाज़ो कयो त हिते कोटड़ीअ खां वठी मुल्तान ताईं ऐं डेरा इस्माइल ख़ान ऐं डेरा गाज़ी ख़ान ताईं ॿेड़ियूं हुयूं हाणे जीअं हिते फ्लोट हलंदी हुई कोटड़ीअ खां हिननि खां ऐं त उन जहाज़ जो नालो जहलम हुयो जेको हितां जो सिंध जो कमिश्नर इस्तेमालु कंदो हाणे उहो साॻियो ई जहलम यानी जहाज़ हिन वक़्तु डेरा इस्माइल ख़ान वटि बीठो आहे ऐं अहिड़ी कंडीशन में आहे जो माण्हू जीअं पतण पार कबो आहे न हाणे हिते त असांजो पेट हिन जो इंडस जो सोढ़ो आहे पर उते किथे 10-12 किलोमीटर आहे त उहो माना उते माण्हू खणी दरिया इस्माइल ख़ान खां ॿिए पासे वञे थो उन में जानवर बि था खणनि माण्हू बि था खणनि हिकिड़ो ॼण पातणीअ जे तौर ते असांजो कमु थो अचे त उन दौर में जॾहिं बैरेजिस न हुयूं या असांजा इहे न हुया त असांजो इहो वापारु त उस ताईं वेंदो या असांजो उन दौर में जेको नाखो चइजे या जेको असांजो गाइड हुयो उहो पियो चए त चई मां उतां क़ाबिल दरिया क़ाबिल खां हलंदो हुउसि पोइ ॿेड़ी हिकिड़ी वठंदो हुउसि मच्छियूं मारींदो ईंदो हुउसि मच्छियूं मारे अचे सखर अचे मच्छी बि विकिणंदो हुउसि जेके बि रस्ते में विकिणंदो ईंदो हुउसि पखी विकिणी ॿेड़ी उते विकिणी सखर में वरी बस ते चढ़ी हलियो वेंदो हुउसि वापसि अच्छा ॿेड़ी विकिणी उहा बि इहे करे वापसि जो खणी वञा अच्छा मूंखे ॿेड़ीअ जो बि फ़ाइदो थींदो हे बि थींदो असांजो सॼे साल जो इहो थींदो ख़र्चु निकिरी ईंदो सो इन हवाले सां ॼाणो असां वटि ख़ासि तौर ते इंडस में पाणी न हुअण जे करे त असांजो काफ़ी दरियानि सां मतिलबु अॻियां जेका ज़िंदगी आहे या जेका मुआशियात आहे उहा जेका आहे ईअं सम्झो त ख़तमु पई थींदी उहा ख़तमु थींदी थी वञे ऐं ॿियो वरी इहो आहे त असां जे पाणी घटि हुअण जे करे केटियूं ठही वियूं हर माण्हू दरिया जे पेट में ई अलॻि अलॻि नंढा दरिया ठाहे छॾिया आहिनि उनखे ॾेई पंहिंजा उते घर ठाहे छॾिया अथऊं पंहिंजा उन्हनि जा रेस्ट हाउसिस आहिनि पंहिंजा उन्हनि जा फार्म हाउसिस आहिनि जिन बि माण्हुनि वटि तव्हां ॾिसंदव उन पंहिंजो शिकारगाहूं आहिनि बहरहाल इहो हिकिड़ो वॾो नेक्स्ट क्वेश्चन आहे त छा असां वटि जेके सिंध जूं आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि उन्हनि सभिनी जी डेटा असां वटि मौजूदु आहे चाहे उहा नंढे खां नंढी का साइट हुजे या वॾियूं साइट्स हुजनि सभिनी जी कंप्लीट डेटा त असांजे सिंध डिपार्टमेंट जेका आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट आहे उन वटि आहे एक्चुअली छा आहे जो हिकिड़ो त आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि हिकिड़ियूं हेरिटेज साइट्स आहिनि या जेके बि आहिनि जेकॾहिं तव्हां हेरिटेज साइट्स था चओ त उनजी असांखे या आर्कियोलॉजिकल साइट आहे उनजी असांखे पूरी लिस्ट ई कान्हे सपोज़ कयो जॾहिं फेडरल हुई गवर्नमेंट हाणे त असांजे
तरमीम खां अरिड़हीं तरमीम खां पोइ काफ़ी शयूं जेके आहिनि सूबनि वटि आहिनि सूबनि वटि आहिनि त असां वटि अची वई न त अॻे जॾहिं इहा हुई त असांखे जेके हुन लिस्ट ॾिनी आहे उहा 100 खां मस आहे माना सॼी सिंध में 100 कुझु आहिनि जेके हुन आर्कियोलॉजी साइट्स डिक्लेयर कयूं डिक्लेयर कयूं पर हक़ीक़त इहा आहे जेका हेरिटेज या हुनजो इहो ई आहे त का बि शइ 65 या 75 सालनि खां पोइ जेका आहे उहा हेरिटेज लिस्ट में शामिलु थी वञे बिल्डिंग हुजे तव्हांजो भड़ो हुजे तव्हांजो इहो बि हुजे त इन लिहाज़ खां असां वटि उहा अञा कान थी हाणे सपोज़ कयो जेके सिर्फ़ु हैदराबाद जूं 129 जेके आहिनि हेरिटेज साइट्स आहिनि या हेरिटेज बिल्डिंग्स आहिनि अहिड़े नमूने सिर्फ़ु शिकारपुर जूं 1200 खां वठी 1300 जेके आहिनि बिल्डिंग्स उहे हेरिटेज लिस्ट में थियूं अचनि अहिड़े नमूने सिर्फ़ु असां सिर्फ़ु मां तव्हांखे ॾेखारियो दादूअ खे असां डॉक्यूमेंट कयो आहे सिर्फ़ु दादूअ जो तव्हां ॾिसंदव त समय आहिनि साइट्स हूअं त मिसाल तौरु सपोज़ कि 44 असां साइट्स कयूंसीं ड्रगबाला हाणे ड्रगबाला में 12 खां खणी 14 मक़बरा 14 मक़बरा मीर अलार जो मीर काके जो या अहिड़े नमूने मुख़्तलिफ़ 14 मक़बरा साइट हिकिड़ी सॾ हुई ड्रगबाला पर उन में जेके बि आहिनि जेके अलॻि अलॻि उनजी आहे मक़बरा जेके आहिनि अहिड़े नमूने मियां नसीर मोहम्मद कलोड़ो अहिड़े नमूने हिकु साइट ते ई असांजो ईअं सम्झो त एतिरियूं वधीक डोम्स आहिनि टॉम्स आहिनि या छटिरियूं आहिनि या कैनोपीज़ आहिनि जेके ईअं सम्झो अञा ताईं असां न करे सघिया आहियूं पर असांजो हिन वक़्तु एंडोमेंट फंड ट्रस्ट हिन वक़्तु ताईं थी सघे थो कल्चर डिपार्टमेंट कोशिशूं कयूं हुजनि या के हुजनि पर हिन वक़्तु असांजी जेका एंडोमेंट फंड ट्रस्ट उन जो अलॻि हिकिड़ो इहो आहे जेको असां हिन जेके असां CDC सेंटर फॉर यानी कंज़र्वेशन ऑफ साइट्स आहे अहिड़े हिन जो इहो आहे त उहो जेको आहे असांजो सेक्शन उहो सॼो ॾींहुं इहो कमु थो करे तव्हां ॿाहिरि आहियो त गाॾियूं बीठियूं हूंदियूं इन में असांजा आर्कियोलॉजिस्ट सिविल इंजीनियर्स इहे सॼी उहा साइट खणी अॼु हिननि खे दादू वञिणो आहे अच्छा दादूअ में जेके हिनखे अवेलेबल थियूं नेट तो या हिननि तो पोइ उते लोकल माण्हुनि खां पुछनि था पोइ उन खां पोइ उनखे रिकॉर्ड कनि था उनजी फ़ोटोग्राफी उनजी कोऑर्डिनेट्स उन्हनि जो ईअं सा ड्रोन फ़ोटोग्राफ्स उनजी हिस्ट्री छो जो हाणे थोरी देरि खां मां तव्हांखे ॾेखारींदुसि सिर्फ़ु रुॻो दादूअ जी तव्हां ॾिसंदव त अहिड़े नमूने तव्हां था की 29 हिन वक़्तु 29 असां वटि डिस्ट्रिक्ट्स आहिनि 29 डिस्ट्रिक्ट में हिकु डिस्ट्रिक्ट में जेकॾहिं सपोज़ कयो 400 500 साइट्स हुजनि डोम्स हुजनि या इहे हुजनि त उनखे रिकॉर्ड करण में केॾो टाइम थो लॻे ऐं उनखे फिर कंपाइल करणु ऐं उनखे इन इंटरनेशनल लेवल ताईं इहो करिजो सुभाणे तव्हां कोऑर्डिनेट्स ॾियो कोऑर्डिनेट्स त ॾियो त अॼुकल्ह त ईअं ई आहे न इवन शहर में ई असां बीठा आहियूं त बाबा तूं पंहिंजो लिंक मोकिल त मां तोखे घरु ॻोल्हे थो ॾियां सही त हाणे असांजो नेट ते लिंक पिया आहिनि तव्हां ई चाहियो लिंक खोले तव्हांखे सपोज़ की वञिणो आहे हिन ते काठ बांभण ते काठ बांभण ईंदो आहे उन में तव्हांखे कड़ियो गंवर फलाणो हेतिरे डिस्टेंस हर तव्हांखे रूट ठाहे वञी उते उन कड़े गंवर जे उन ते जेको बि उते बुद्धिस्ट ठुल आहे या के जेको बि ठुल आहे उन हाणे नेट ते रखूं था त हर माण्हू उनखे एक्सेस उनखे आसानी मिली सघे यानी गूगल सर्च में बि थी वञे या जेकॾहिं असांजे सेंटर ते जीअं स्टूडेंट्स कहिड़ा बि आहिनि आर्कियोलॉजीअ जा या सिविल जा या के बि अचनि था त साईं असांजे फलाणे हंधि ते कमु कबो उनखे असां जेका असां वटि अवेलेबल आहे शयूं उहे असां ॾियूं था ऐं ॿी वरी जेका फ़ाइदो इहो थियो आहे त हर साइट ते जेका बि शइ आर्टिफैक्ट्स मिलनि था माना ठिकर मिलियो किथां गुडी मिली किथां को बि मिलियो फिगरीन मिली उहे खणी अचे हिते उन जी कैटलॉगिंग कयूं था किथां मिले कहिड़ी कोऑर्डिनेट्स तो मिली केतिरे डेप्थ में मिली कहिड़ो शहर वेझो हुअसि केतिरा इंच आहे उनजो फ़ोटोग्राफ्स वग़ैरह सभु तव्हांखे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव का बि साइट खणी तव्हांखे उन कहिड़े दौर जो ठिकर असांखे मिले थो उहा हर शइ तव्हांखे उते मिली वेंदी त इन लिहाज़ खां इहो कमु हिकिड़ो असांजे जेका आहे एंडोमेंट फंड ट्रस्ट जी हिकिड़ी अलॻि टीम आहे जेका इन तौर ते कमु करे थी पई
अच्छा, हींअर मोहाटा पैलेस जे बारे में सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ॿुधो त मोहाटा पैलेस खे मेडिकल कॉलेज में जेको आहे सो उन्हनि कन्वर्ट करण जे लाइ हुकुम ॾिनो आहे। त इहो हिकिड़ी जेका असांजी एॾी वॾी हेरिटेज आहे या असांजो जेको आहे सो हिकिड़ी कल्चरल साइट आहे, उन खे हिकिड़े मेडिकल कॉलेज जे अंदरि जेको आहे सो ज़म करणु या कन्वर्ट करणु, इहो तव्हांजे ख़्याल में इन खे तव्हां कीअं था ॾिसो त इहो सही फ़ैसिलो आहे या ग़लति फ़ैसिलो आहे? न, मां दुनिया जो पहिरियों मिसाल हूंदो की म्यूज़ियम खे तव्हां कन्वर्ट कयो। इहा त हिकिड़ी मां सम्झां थो हिकिड़ी अजीब डिसीशन आहे जेका मां सम्झां न थियणु खपे। ऐं इन ते मां सम्झां थो त असांजा जेके बि साञावंद आहिनि या असांजा वकील आहिनि या जिन खे बि पंहिंजे आर्कियोलॉजी सां या पंहिंजे पास्ट सां प्यार आहे त उहो मां सम्झां हुनखे अपोज़िट कंदो त इहो न थियणु खपे। त आर्कियोलॉजी वारो जेको डिपार्टमेंट आहे उहो कीअं इन खे नेगेट करे सघे थो या कीअं इहो पंहिंजो राइट जेको आहे वापसि हासिलु करे सघे थो ऐं इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ु